तासिन अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया त सिंध बिल्डिंग करप्शन ऐं गैर क़ानूनी अदावतन में मुलविस सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे 7 ऑफिसरन खे नौकरी मां बरतरफ़ करे छॾियो आहे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे डीजी यासीन शेर पारां जारी कयल नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त करप्शन, गफ़लत ऐं गैर क़ानूनी अदावतन में मुलविस 7 ऑफिसरन खे मुअत्तल कंदे नौकरियुनि मां बरतरफ़ कयो वियो आहे। यासीन शेर मुताबिक़ बरतरफ़ थियल सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे मुलाज़िमन में 2 डायरेक्टर, 2 एडिशनल डायरेक्टर ऐं 3 मुलाज़िम शामिल आहिनि। नोटिफिकेशन मुताबिक़ नौकरियुनि मां बरतरफ़ कयल मुलाज़िमन में राशिद नारेजो, रियाज़ हुसैन, आशिक शेख, अब्दुल समी शेख, शेरियार मक़सूद, सैयद कामरान हुसैन ऐं मोहम्मद याकूब शामिल आहिनि। नाज़रीन, एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध हुकूमत करप्शन ऐं गैर क़ानूनी अदावतन में मुलविस सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे 7 ऑफिसरन खे नौकरी मां बरतरफ़ करे छॾियो आहे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे डीजी यासीन शेर पारां जारी कयल नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त करप्शन, गफ़लत ऐं गैर क़ानूनी अदावतन में मुलविस 7 ऑफिसरन खे मुअत्तल कंदे नौकरियुनि मां बरतरफ़ कयो वियो आहे। यासीन शेर मुताबिक़ बरतरफ़ थियल सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे मुलाज़िमन में 2 डायरेक्टर, 2 एडिशनल डायरेक्टर ऐं 3 मुलाज़िम शामिल आहिनि। नोटिफिकेशन मुताबिक़ नौकरियुनि मां बरतरफ़ कयल मुलाज़िमन में राशिद नारेजो, रियाज़ हुसैन, आशिक शेख, अब्दुल समी शेख, शेरियार मक़सूद, सैयद कामरान हुसैन ऐं मोहम्मद याकूब शामिल आहिनि।